नासिन 1.5 महीने खां वधीक अरसो गुज़री वञण बावजूद खोड़ा ऐं भरपासे मां बरसात ऐं सिम नाले जो गंदो पाणी निकाल न थी सघियो आहे। पाणी जी सतह में मामूली लात खां पोइ बि शहर में 3 खां 4 फुट पाणी मौजूदु आहे। उन हवाले सां गंबट खोड़ा पाणी कमेटी जे अॻवाननि ट्रैक्टर ट्रॉली ते सवार थी शहर जे रोडनि ऐं इलाइक़नि में बीठल पाणी जो जाइज़ो वरितो। ॾिसूं था इक़बाल अबड़ो जी रिपोर्ट। 1.5 महीने खां वधीक अरसो गुज़रण बावजूद खोड़ा ऐं भरपासे मां बरसात ऐं सिम नाले जो गंदो पाणी निकाल थी न सघियो आहे। पाणी जी सतह में मामूली लात खां पोइ बि शहर में 3 खां 4 फुट पाणी मौजूदु आहे। उन हवाले सां गंबट खोड़ा पाणी कमेटी जे अॻवाननि मखदूम मंसूर अहमद हाशमी, हाजी अब्दुल लतीफ़ शेख, कामरेड निसार अबड़ो, मियां राज़िक ॾिनो ऐं सैयद मुर्तज़ा शाह काज़मी ट्रैक्टर ट्राली ते सवार थी शहर जे रोडनि ऐं इलाइक़नि में बीठल पाणी जो जाइज़ो वरितो ऐं पाणी निकाल करण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर फ़िक्र कयो। इन मौक़े ते पाणी कमेटी जे अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डीसी साहब खे त महिरबानी कयो, असांजे शहर मां पाणी कढण जो हिकिड़ो ई रस्तो आहे त तव्हां पाण मशीनरी तव्हांजी जेका आहे उहा यूज़ थिए। हिते अलाए घणा लख लीटर डीज़ल सड़ी चुकी आहे पंहिंजे माण्हुनि जी, जेके माण्हुनि पंहिंजे मदद पाण जेको आहे इहो कमु कयो आहे। हाणे हिननि में एतिरी सख़्त ई न आहे माण्हुनि में जो पंहिंजा ख़र्च कनि। सो महिरबानी कयो, मशीनरी मोकिलियो त हिन मां शहर मां असां पाणी कढी सघूं। पाणी कमेटी जा मौजूद दोस्त सभु गॾु आहिनि, उन्हनि शहर जो तफ़सीली जेको आहे सो उहो विज़िट कयो आहे। सूरत हाल तव्हां सभिनी जा ॾाढो आहे। ऐं मुख़्तसरनि इहा गुज़ारिश कंदुसि डिप्टी कमिश्नर खैरपुर साहब खे त तव्हां जेसीं ताईं खोड़ा गंबट जो पाणी नथो निकिरे तेसीं ताईं तव्हां कैंप ऑफिस क़ाइमु कयो। गंबट खे 5-4 कलाक गंबट ऐं खोड़ा खे ॾियो, पाण लुक आफ्टर कयो, पाण निगरानी कयो। नौजवान माण्हू आयो, असां खोड़ा ऐं गंबट जे माण्हुनि मां माण्हुनि खे तव्हां मां तमामु वॾियूं उमेदूं आहिनि त तव्हां महिरबानी कयो, असांजी मदद कयो। तव्हां सभिनी इदारनि खे ऑन बोर्ड वठो। अहिड़ो ई माना पूरी सिंध जेका बुॾियल आहे उते जेके सोशल माण्हू आहिनि, जेके समाजी माण्हू आहिनि, जंहिंखे पंहिंजी माना आवाम जी परेशानी आहे, उन हर माण्हू स्कारप इरिगेशन लाइ चयो आहे त हिन वक़्त ताईं गवर्नमेंट स्कारप इरिगेशन ते को बि एक्शन नथी खणे। असां वटि जेको पाणी बीठो शहर में उहो तक़रीबन 5 खां 6 फुट पाणी हुयो। किथे 5-6 फुट पाणी हुयो, किथे 4 फुट पाणी हुयो। असां जेको अॼु ॾिठोसीं पंहिंजे अखियुनि सां त शहर में अलहमदिल्ला फुट खां 1.25 फुट 1.5 फुट पाणी लथो आहे। अञा बक़ाया असां वटि 3 फुट खनि पाणी थींदो, 4 फुट किथे 2 फुट। हितां जा लोकल आहियूं असां, त पंहिंजे हिसाब सां अॻ में 2 महीना आहिनि पाणीअ सां जंग झेड़ींदा रहिया आहियूं, पिया घुमंदा आहियूं, कॾहिं ट्रैक्टर ते, कॾहिं कहिड़े तरीक़े सां, कॾहिं कहिड़े तरीक़े सां। पाणी अदा असांजे माशाअल्लाह जेको मींहं जो उहो त वियो ख़ैर सां निकिरी, बाक़ी असांखे जेको पाणी आहे उहो तव्हांजे बि ॾाढो आहे। कीअं असां ॾे अचे थो, कीअं करे थो, 2 महीननि खां सूरत हाल सभिनी जे ॾाढो आहे। पर पोइ बि असांखे अलाह जी महिरबानी आहे, कुझु न कुझु कामयाबी हासिलु थी आहे। जेके असां पाणी कमेटी जा दोस्त गॾु आहियूं, उन्हनि जे सभिनी जे कोशिशुनि काविशुनि सां 1.5 खां 2 फुट पाणी खोड़ा शहर मां निकिरी चुको आहे। इंशाअल्लाह अॻिते बि अलाह साईं असांजी मदद कंदो। हुननि डीसी खैरपुर ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त शहर मां पाणी निकाल करण लाइ फंड मुहैया करे ॾिना वञनि या पाण झटा हलाए पाणी निकाल करायो वञे। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।